दोस्तों साथियों जीअसन जीअं त 22 जून 2020 आहे। 22 जून वारो ॾींहुं सिंध जी तारीख़ में हिकु अहम ॾींहुं आहे, छाकाणि त 22 जून 1947 ते सिंध जी हिकु बहादुर औरत जेका हारियाणी बि हुई, उन पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। उन शहादत माणी ख़ाली हथें चौधरी सादुल्ला उन जे मैनेजर ख़ालिद सां टकराव कयईं ऐं उन्हनि खे उन्हनि जे मक़सद में कामयाबु थियण न ॾिनई। नेठि हुन शहादत माणी। 1991 खां अॻु में सिंध में मुख़्तलिफ़ ॻोठनि में नंढा वॾा प्रोग्राम त उनखे भेटा ॾियण जे लाइ थींदा हुया, पर 1991 में नारी तहरीक जेको सिंध औरत तहरीक जो पुराणो नालो आहे, उन ऐं जीअसन महाज़ गॾिजी मीरपुर ख़ासि में 1991 में हिकु तारीख़ी प्रोग्राम कयो। उनखां पोइ मुसलसल सिंध औरत तहरीक मुख़्तलिफ़ ॻोठनि में शहरनि में सिंध जे में प्रोग्राम कंदी रही आहे। कराची में, हैदराबाद में, मीरपुर ख़ासि में, ॿियनि शहरनि में बि। गुज़िरियल साल उहो अहम इन करे आहे, यानी 2019, त उन वक़्त ताईं सालनि खां सिंध में माई बख़्तावर खे भेटा ॾियण लाइ प्रोग्राम थींदा रहनि था, पर उन जी क़बर जी कंहिंखे ख़बर कोन हुई त उहा किथे आहे। सो 2019 में सिंध औरत तहरीक जीअसन महाज़ जे ऐं सिंध औरत तहरीक जे तव्हांजे मीरपुर ख़ासि जे दोस्तनि सां गॾिजी काफ़ी कमु कयो ऐं सामारे जे दोस्तनि सां गॾिजी उते माई बख़्तावर जी क़बर बाग़बान क़ब्रिस्तान में डिस्कवर कई ऐं उते तख़्ती लॻाए आयासीं माई बख़्तावर जे नाले जी। ऐं हाणे सॼी दुनिया खे ख़बर आहे त माई बख़्तावर जी क़बर जेका आहे, माई बख़्तावर लाशारी जी क़बर जेका आहे, उहा सामारेल में बाग़बान क़ब्रिस्तान में मौजूदु आहे, जंहिं ते जीअसन महाज़ जी तख़्ती लॻल आहे। हाणे दोस्तो, माई बख़्तावर जेका आहे उहा सिंध में औरत जी हिमत, बहादुरी ऐं मज़ाहिमत जी अलामत आहे। हूअ हिकु ई वक़्तु ॿिनि तज़ादनि, नाइंसाफ़ियुनि ऐं अणबराबरियुनि ख़िलाफ़ु जिदोजहद जी अलामत आहे। हिकु त बतौर औरत ऐं ॿियो बतौर हारी। हुन ताक़तवर ज़मींदार चौधरी सादुल्ला ऐं मैनेजर ख़ालिद जे बंदूकबाज़नि खे घर जे हथें ख़ाली औरतुनि ऐं ॿारनि जी फ़ौज सां शिकस्त ॾिनी ऐं साबित कयो त जज़्बे जी कुवत आॾो, बंदूक जी कुवत ताक़त कमज़ोर आहे। हुन साह ॾेई वेसाह ॾिनो, पर अफ़सोस त मुनी सदी गुज़रण बावजूदु अॼु बि सिंध जी औरत घण तरफ़ी जबर जो शिकार आहे। अॼु बि हुन सां बाज़ार जे वखर वारो वर्ताव कयो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल में माई बख़्तावर शहीद जे किरदार खे उजागर करण जी ज़रूरत आहे ऐं घणी ज़रूरत आहे। अॼु 22 जून ते उन जी वरसी मल्हाईंदे असां सोशल मीडिया ज़रिए बख़्तावर जी हिमत, हौसले ऐं क़ुर्बानीअ वारे प्रोग्राम खे घर घर ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करण जी कोशिशि कयूं था। सोशल मीडिया वसीले असां अॼु माई बख़्तावर जी वरसी मल्हाइण जो इन करे ऐलान कयो आहे, छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त कोरोना वायरस जी वबा मुल्क में फैलियल आहे ऐं उन जे करे सोशल डिस्टेंसिंग रखणु ज़रूरी आहे, इंतिहाई ज़रूरी आहे। पंहिंजे ऐं पंहिंजनि प्यारनि जे बका लाइ, उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ इहे इक़दाम ज़रूरी आहिनि। इन जे करे असां सोशल मीडिया वसीले जेको आहे माई बख़्तावर खे भेटा पेश करणु आया आहियूं। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे, भेनरुनि खे, भाइरनि खे असां अर्ज़ु कयूं था त घणे खां घणो ट्विटर ते, फेसबुक ते, सोशल मीडिया जा जेके ॿिया ज़रिया आहिनि, उन्हनि सभिनी ते माई बख़्तावर शहीद खे भेटा पेश कयो त जीअं असां दुनिया आॾो साबित करे सघूं त सिंध जा सिर्फ़ु पुट न,
पर सिंध जूं धीअर बि सिंध जी हिफ़ाज़त ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान करण खां नाहिन की वाईंदियूं। हाणे इजाज़त, अला भाई।